नसीरुद्दीन शाह बॉलीवुड में तक़रीबन 100 खां वधीक फिल्मुनि में कमु कयो आहे ऐं रुॻो पंहिंजे मुल्क भारत न पर पाकिस्तान में संदसि चाहींदड़ वॾे अंग में मौजूदु आहिनि। ऐं छो न हुजनि, नसीरुद्दीन शाह हिकु बहितरीनु अदाकार आहे जंहिं हाकारी तोणे नाकारी किरदारनि में पंहिंजी अदाकारीअ सां मदाहनि जूं दिलियूं खटियूं आहिनि। कुझु ॾींहंनि खां नसीरुद्दीन शाह हिकु बयान जे करे तनक़ीद जो शिकार रहियो आहे ऐं संदसि माफ़ी खां पोइ बि खेसि तनक़ीद जो निशानो बणायो वियो। इहो पहिरियों भेरो नाहे जो हू तनक़ीद जो शिकार रहियो हुजे। हिन वर्सटाइल अदाकार खे केतिरा ई भेरा आवाज़ उथारण ते भारत में बि निशानो बणायो वियो आहे। नसीरुद्दीन शाह उहो माण्हू आहे जेको दिलीप कुमार खे वॾो अदाकार नथो सम्झे। हू सम्झे थो त दिलीप कुमार वॾो अदाकार नाहे, रुॻो हुन फिल्म इंडस्ट्री खे वॾियूं फिल्मूं ॾिनियूं आहिनि। जॾहिं त अमिताभ बच्चन वॾो अदाकार आहे पर हुन हिकु बि वॾी फिल्म नाहे ॾिनी। नसीरुद्दीन शाह जो ध्यानु छिकायो वियो त साईं शोले फिल्म सुपरहिट आहे त चयाईं शोले ऐं अलीबाबा ऐं 40 चोरनि में को फ़र्क़ु नाहे, शोले रुॻो सुपरहिट आहे। ही उहे बयान हुआ जंहिं ते अमिताभ बच्चन ऐं दिलीप कुमार जा पुरस्कार मछिरजी पिया हुआ। दिलीप कुमार जे पुरस्कारनि नसीरुद्दीन शाह खे अॼु ताईं मुआफ़ नाहे कयो। हिंदी सिनेमा जे पहिरें सुपरस्टार राजेश खन्ना खे संदसि पुरस्कार प्यार मां काका चवंदा आहिनि त नौजवान नारियूं खेसि रत सां ख़त लिखंदियूं हुयूं, पर नसीरुद्दीन शाह हिते चवे थो त राजेश खन्ना न रुॻो विचोले दर्जे जो अदाकार आहे पर हुन कमर्शियल हिंदी सिनेमा में अदाकारीअ जो मयार केरे छॾियो ऐं हू बकवास अदाकार बि आहे। अहिड़े बयान ते नसीरुद्दीन शाह खे साड़ीलो ऐं नाकाम अदाकार चयो वियो ऐं हिक भेरे नसीरुद्दीन शाह शिदत पसंदनि सां दुश्मनी करे वरिती। हुन खेनि भारतीय दहशतगर्द करार ॾींदे चयो त हिननि रिवायतुनि जा बखिया उॾड़े इंसान जी अहमियत ॻऊं खां घटि करे छॾी आहे। अनुपम खेर अहिड़े बयान ते नसीरुद्दीन शाह खे मुसलमान क़ौम परस्त करार ॾिनो ऐं नसीरुद्दीन शाह वरी खेसि चापलूस, खुशामदी ऐं मश्करे जो नालो ॾिनो। चयो वेंदो आहे त नसीरुद्दीन शाह जेको दिलि में ईंदो आहे चई ॾींदो आहे ऐं मुनाफ़िक़त नाहे कंदो ऐं ॻाल्हाईंदे हू नफ़े नुक़सान जो बि नाहे सोचींदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk